हबीबल्लाह। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमा। अस्सलातु वस्सलामु अलैका या खातमन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अज 22 ज़ुल्क़द बरोज़ जुमा मुबारक झलू जी वञी रहिया आहियूं ॻोठ झलू जी, जाते सलवात लख दुरूद पाक पढ़ियो वेंदो। लख सलवात शरीफ़ पढ़ी वेंदी। फुलपोटा बिरादरी वटि साईं साहब ॾिनो फुलपोटो साहब जे रहाजगाह ते लख सलवात शरीफ़ पढ़ंदासीं। ऐं सॼी सिंध में गुज़िश्ता 24 सालनि खां 24 साल हले थो। सॼी सिंध में घर घर में हर मुसलमान मोमिन जे घर में ऐं ओलिया अल्लाह जे मज़ारातुनि ते फ़ी सबीलिल्लाह लख दुरूद शरीफ़ पढ़ाईंदा आहियूं, जंहिंमें असां ज़िंदगी में करोड़ों अरबों खरबों दुरूद शरीफ़ आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह अक़दस में पेश करे चुका आहियूं। इंशाअल्लाह ताला अल्लाह साईं मरण घड़ी ताईं ज़िंदगी जे आख़िरी साह ताईं दुरूद शरीफ़ पढ़णु नसीब फरमाईंदो। तमामु मोमिन मुसलमान हर मोमिन बानो उन्हनि खे असां इहो चवंदासीं त पंहिंजे घरनि में लख सलवात शरीफ़ पढ़ायो। ऐं पाण बि जाते बि हुजो, रस्ते में हुजो, मुसाफ़िरी में हुजो, पंहिंजे ऑफिसुनि में हुजो, घरनि में हुजो, देश ते हुजो, परदेस ते हुजो, यतीमनि जे यार जी सलवात जारी रखो। सलवात शरीफ़ अहिड़ो अमल आहे जेको इंसान खे वॾे मक़ाम ते पहुचाईंदो आहे। दुनिया में भी कामयाबी, आख़िरत में भी कामयाबी। ऐं अल्लाह पाक हर मुसलमान के क़यामत ताईं तफ़रक़ेबाज़ी को बचाए, आका जी सारी उम्मत के तफ़रक़ेबाज़ी को बचाए। आमीन आमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।